खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वात खिपरो जे रवासिन राशिदा कॉलोनी दीवान कॉलोनी छोटू ॻोठ जे रवासिन पारां पीअण जो पाणी न हुजण जे ख़िलाफ़ खिपरो वात टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे सख़्त एहतजाज कयो। हिन मौक़े ते अॻवान हाजी आसिफ जट शौकत जट अशरफ जट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त काफ़ी ॾींहं सां पाणी नथो अचे जंहिंजे करे असीं सख़्त परेशान आहियूं। अॼु जुमे जो भलारो ॾींहुं है, असांजे घरनि में वुज़ू जे लाइ बि पाणी कोन। इलेक्शन मुहिम में वोट वठण जे लाइ असांजे पाड़े में हर को उम्मीदवार ईंदो पर केर बि असांजी ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पाड़े में पीअण जो पाणी ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जॾहिं त रोड ब्लॉक हुजण सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। मुसाफ़िर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इंतज़ामिया खामोश, शहरी सख़्त परेशान आहिनि। का दिन है, आज लोगों ने गुसल की वजह से नमाज छोड़ दी। जब जाते हैं टाउन में जायद बोजार मुतमैन करके लोगों को भेज देता है। आसरा देके टीएम और वो ना सारे सियासी टाउन वाले इनकी वजह से ज्यादा प्यासे मरते हैं। हरामखोरी तो यही है, नजदीक इसी वजह से कर रहे हैं वो हराम भाई, और कुछ भी नहीं है। ये जलील कर रखा हमको पूरा। मने महीना हो गया हम मैंने पानी के लिए दूध के लिए तरस रहे। यहाँ से एक गैलन लेके जाते हैं, मजदूरी करें। सारा शहर में पानी चल रहा है, तो सिर्फ इधर बंद है, राशिदिया कॉलोनी में बंद है, पूरे शहर में है। ये कौन सा तरीका है? जिला में क्या करें, ना पानी है ना कोई, नहाने के लिए पानी नहीं, पीने की नमाज के लिए पानी नहीं, क्या जाएंगे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।